बाबू बचे जो खैर कमदार जमीन ता चक्कर नहीं है बाबा वो तो फज्जर मल जमीन का चक्कर में ले आयो सो आई बाबू एकड़ो नौ रंग में ॾिसी आयो नौ रंग हाँ बाबा पता शहर मां थी अचो रात जो सुकून सां वेही ॿुधाईंदोमांव अहिड़ी ॻाल्हि आहे छा तव्हां पहिरीं शहर वञो त सही बाबा पोइ राति जो मोटींदव न पोइ तव्हांखे ॿुधाईंदुमि ऐं उन हल बि तलाश करे वठंदासूं ठीकु आहे राति ॾिसंदासूं बि ऐं सोचींदासूं बि छा ॻाल्हि आहे पुट ख़ैर त आहे हाँ बाबा थोरो सबर कर थोड़ी देर खां पोइ तोखे सभु ख़बर पइजी वेंदी त आख़िर ॻाल्हि छा आहे मत राजू परेट बाबा वाचो आहे तो परेट अरे छा त दिमाग़ ख़राब थियो अथई बाबा अञा मुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे ॿाहिरि वञे थी असांजे दुश्मननि सां अखियूं थी अड़ाए परे थी अरे पहिरियों पंहिंजे दुश्मननि खे वञी मार भेण मथां बंदूक ताणी ते तोखे शर्म कोन थो थिए बाबा उन्हनि खे बि ख़तमु कंदुसि पहिरियों हिन खे त मार ॾे मूंखे परे थी अचो अचो छा आहे खैर छा आहे अञा मूंखे न चओ त छा आहे अड़े जेकॾहिं हिनखे ईअं छूट छॾियो त इहा हिकु न हिकिड़ी तव्हांजो नक ज़रूरु वढाईंदी छॾियो त मां हिनखे ख़तमु कयां बक बक बंद कर ॿुधाए त ॻाल्हि छा आहे अञा ॻाल्हि छा आहे तव्हांखे त का बि ख़बर न आहे आचर तोते बंदूक सिधी कई अधी जेकॾहिं ख़ौफ़ मां उथी बीठी त छा थी पियो आचर तोखे धौंस ॾियण जे लाइ ईअं कयो हूंदो